अस्सलामु अलैकुम या सैयदा उम्मुल मोमिनीन मा सैयदा बीबी खदीजा कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा। बड़ी जो है ना वो अम्मा सैयदा बीबी खदीजा कुबरा रज़ियल्लाहु ताला, सुभान अल्लाह। जो वो आखिर में दो जो इस तरफ कोने में है ना वो हज़रत कासिम रज़ियल्लाहु ताला सरकार की शहज़ादी। तो ये सारे सरकार के ये सरकार के आबा अजदाद। अब्दुर्रहमान बिन औफ रज़ियल्लाहु ताला। अस्सलाम वालेकुम। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ियल्लाहु ताला मदार से सरकार के बहुत बड़े सहाबी जलील कदर हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ियल्लाहु ताला। मक्के पाक सरज़मीन इलाइक़ो आहे मस्जिद जोरान जे नाले सां मशहूरु आहे। मस्जिद जोरान जे साम्हूं मीनार मस्जिद जोरान जो जेको उहा सरज़मीन आहे जिते इस्लाम जी वॾी अज़ीम जंग लॻी हुई। जंग जो नालो आहे जंग हुनैन। जंग हुनैन जो ज़िक्र अल्लाह ताला क़ुरान पाक जी सूरत तौबा जे अंदरि बयानु फरमायो। इहा जंग हुनैन लॻी हुई, हिन में तमामु महबूब सहाबी घणा हुआ ऐं पाण करीम इस्लाम सहाबी सभु शहीद थिया। साहब शहीद हम जेका मुक़ाम आहे शुहदाए हुनैन पाण करीम सलाम जा सहाबी सभु जंग हुनैन में शहीद थिया। मुक़ाम मुबारक आहे ऐं उहा सरज़मीन आहे हुनैन वारी सरज़मीन आहे जिते पाण करीम सलाम गनीमत ॿार तक़सीम फरमा रहिया। जंग हुनैन खां बाद बि जॾहिं साईं ॿार तक़सीम फरमाइण औरत परे खां आई पई परदेदार औरत ई पाण करीम सलाम जी आया। साईं करीम सलाम जी चादर मुबारक खणी रफ़ा रदा भई चादर की ज़मीन ते विछायो। मक़सद अर्ज़ रफ़ा रदा चादर ज़मीन ते विछाए पाण करीम सलाम औरत खे इशारो कयो अशार अलई है हुज़ूर लॻी इशारो फरमाए जो चादर मथां वेह। औरत अम्मा साइण चादर पाण करीम सलाम जी चादर मुबारक जी विछी पाण करीम सलाम खे ॿार गनीमत ॾिनो। इहा हदीस मुश्कात मसाबी जे अंदरि में आहे। पोइ असां बाद हिकु ॿिए खां पुछणु लॻा कि कहिड़ी औरत आहे, हेॾी वठी वापसि रवान थी जेसि ताईं उहा अम्मा सां वेंदी रही पाण करीम सलाम जी अदब ख़ातिर बीठा रहिया। बाद में असां बि हिकु ॿिए पुछंदा रहिया कि केतिरो शान वारी औरत आहे, केरु आहे, हे पाण करीम सलाम गनीमत ॾिनो अदब इख़्तिराम बि कयो। त पाण करीम सलाम मुंहिंजी वालिदा अम्मा बीबी हलीमा साहबी हिकु ॿिए ॿुधाइण लॻा हे पाण करीम सलाम जी दाई बीबी अम्मा हलीमा रज़ियल्लाहु ताला अन्हा जेका ताइफ़ खां आई हुई उन सरज़मीन ते पाण करीम अम्मा सां तोहफ़ा ॾिना हुआ। जंहिंखे हुनैन लॻी इहे मस्तु जोरान आहे, मस्तु जोरान खां हाजी इहराम वठंदा आहिनि, उन जॻह वेंदा आहिनि। ख़ासि करे असांजा पाकिस्तानी हाजी ऐं हिंदुस्तान वारा माण्हू